टाउन कमेटी घारो काउंसिल जो इजलास टाउन चेयरमैन घारो जाम एहसान जोखियो जी सदारत में थियो, जंहिंमें काउंसिल जे समूरनि मेंबरनि शिरकत कई। इजलास में शहरनि खे पाणी जी फ़राहमी जे हवाले सां गौर वीचार कयो वियो, जॾहिं त तरक़ियाती कमनि जे हवाले सां पिणु ॻाल्हि ॿोल्हि कई वई। इजलास खे ख़िताब कंदे टाउन चेयरमैन घारो जाम एहसान जोखियो चयो त शहरनि खे पीअण लाइ साफ़ पाणी 24 कलाक फ़राहम कयो वेंदो ऐं शहर में तरक़ियाती कमनि जो पिणु ॼार विछाए शहरनि जा जाइज़ मसइला अवलियत जे बुनियाद ते हल कया वेंदा। हुन काउंसिलरनि ते ज़ोर भरियो त उहे पंहिंजे पंहिंजे वार्डनि जा दौरा करे उतां जे रहवासियुनि खां संदन मसइला मालूम करे अवलियत जे बुनियाद ते मसइला हल कनि। हुन चयो त असां शहरनि सां हर वक़्तु राब्ते में आहियूं ऐं शहरनि जे वोट जो भरम रखंदे असां संदन बिना के फ़र्क़ जे ख़िदमत कंदासीं। इजलास में वाइस चेयरमैन मीर बाबू पंवर, काउंसलर मोहम्मद ज़मान ख़ासकेली, सिकंदर चांडियो, गुलज़ार जोखियो, वहीद आरफाणी, वीरम कुमार, मोहम्मद इस्माइल ख़ासखेली, मोहम्मद हुसैन मल्हा, मोहम्मद कमर मुग़ल, मोहम्मद उस्मान कुंभार, नज़ीर खानियो समेत औरत काउंसलर मिसमात ज़ाहिदा ऐं मिसमात राबिया पिणु शिरकत कई। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची